नाज़रीन, नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेक न्यूज़ मां कंदासीं। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम विंग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। अवां खे अपडेट कयूं पिया। पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम विंग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जॾहिं त पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। FIA साइबर क्राइम विंग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे ॿुधाई पिया नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। FIA साइबर क्राइम विंग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। ब्रेक न्यूज़ वां कंदासीं। नाज़रीन, नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम विंग अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहे? जी, FIA अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। केस पीका एक्ट जे ख़िलाफ़ वर्ज़ी ते दर्ज कयो वियो आहे। FIA ऑडियो लीक्स जांच मुकमल करण खां पोइ मुक़दमो दर्ज कयो आहे। FIA हुकूमत तरफ़ां शौकत तरीन जी गिरफ़्तारी जी इजाज़त बि तलब कई आहे। हुकूमत शौकत तरीन जी गिरफ़्तारी जी बाज़ाब्ता तौर ते इजाज़त ॾेई छॾी आहे। अहिड़ी रीति FIA तरफ़ां अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾियण जे लाइ।